अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू नहमदु व नुसल्ली अला रसूलिहिल करीम अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। नाज़रीन इकराम, अॼु जेका मुंहिंजो लेक्चर आहे घणे भाङे इहो रिसर्च ते आहे मुबसर, त इन ते वॾी मां महिनत करे ऐं सॼे दुनिया मां डेटा गॾु करे ऐं उहा तव्हांजे आॾो पेश कयां थो इन मौज़ूअ ते। लेकिन जेका सभ खां पहिरीं मां सूरत रखी आहे सूरह एराफ़ जी आयत नंबर 72, इहा सॼे मुंहिंजे मज़मून खे डिफ़ाइन कंदी। अजीब सूरत आहे, माण्हू हिन ते सोचणु खपे। रब साईं फरमाए थो त इज़ बिस्मिल्लाह रहमान रहीम इज़ अख़ज़ रब्बुक मिन बनी आदम मिन ज़ुहूरिहिम ज़ुर्रियतहुम व अशहदहुम अला अनफुसिहिम अलस्तु बिरब्बिकुम। तर्जुमा त ए अल्लाह ताला चए थो, जॾहिं मां सभई इंसान आदम अलैहिस्सलाम जे पुठियुनि मां पैदा कयमि, माना हिन वक़्तु उहे ॻाल्हि थी हले, अञा जिस्म न ठहिया, रूह ठहिया आहिनि ऐं संदसि वजूद खे मथे शाहिद कयो, माना उन्हनि रूहनि खे चई त मां तव्हांखे ए रूहो आस्ते आस्ते दुनिया में मोकिलींदुसि, माउ जे पेट में ॿारु ॼमंदो तव्हांखे उते मां मोकिलींदुसि। पर हिकिड़ी ॻाल्हि यादि रखो, कहिड़ी? अलस्तु बिरब्बिकुम, इहो जवाबु ॾियो त छा इहो चओ न त मां तव्हांजो पालणहार आहियां, ऐं तव्हांखे पैदा कयो आहे। कालू भला शहदना, त सभिनी चयो त बिल्कुलु असां इन ते ईअं ई चऊं था ऐं असीं इन ॻाल्हि ते शाहिद आहियूं। त अलाह चवनि थो अनतक़ूलू, पर ईअं न त अची वरी मरण खां पोइ जॾहिं हिसाब किताब महिल अचो ऐं चओ यौमल क़ियामत इन्ना कुन्ना अन हाज़ा गाफ़िलीन, त साईं असांखे त ख़बर ई न हुई त को दुनिया में अलाह खे बि ॻोल्हणो आहे। माना त हर इंसान, चाहे हिंदू आहे, यहूदी आहे, सिख आहे, उहो हर इंसान उन जे जीन में पियल आहे त को ताक़तवर मख़लूक़ आहे, शइ जेका असांखे पाले थी। माना अलाह खे सभु ॻोल्हनि था, पोइ नाला खणी ॿिया बि रखनि, लेकिन हिन आयत मां ख़बर पई त इट्स नेचुरल, असांजे नेचर में आहे त अॻिते असीं ज़रूरु चऊं त को न को ख़ालिक़ हिन काइनात खे पैदा कयो अथई। माना त ख़ालिक़ काइनात जो तसवर मुख़्तलिफ़ नालनि सां हर क़ौम मज़हब में मौजूदु आहे, माना हुजणु खपे, छो त हुनजे रूह में पियल हो। हाणे ईअं त कान थी सघे त को बि अहिड़ो फ़िरक़ो हूंदो, चाहे रिलीजियस या कहिड़ो, उहो अलाह खे न सुञाणे या अलाह जो को नालो न वठंदो हुजे। अॼु मां मुख़्तलिफ़ मज़हबनि खे खणां थो, अचो त ॾिसूं तो छा था चवनि। हे त आहे त 23% दुनिया में मुस्लमान आहिनि, 32 ईसाई आहिनि, 2% जूस आहिनि, जूस यहूदी, 7% बुद्धिस्ट आहिनि, 15% हिंदू आहिनि ऐं ॿिया 16%। सभ खां अचूं था हिंदुइज़म ते। हिंदू ब्रह्मा खे मञनि था। ब्रह्मा माना ख़ुदा, अलाह जेको सभु कुझु करे थो, पोइ खणी शिरक करे उन जा रूप ठाहिनि था, पर मञनि ज़रूरु था। तंहिंजे करे हू ब्रह्मा खे यादि कनि था। त हिंदू बि जेको आहे इहो असली मज़हब आहे ऐं जंहिंजो पैगम्बर बि गुज़रियो आहे जेको नूह अलैहिस्सलाम हो। उन खां पोइ जेके ॿिया पैगम्बर आया उन्हनि खे अवतार कयनि भॻवान जा, उहो त असीं मञूं कोन था, पर उहे बि पैगम्बर हा। पर असल में हीअ क़ौम शुरू थी आहे नूह अलैहिस्सलाम खां, ऐं इन जो क़ुर में नालो छा आयो आहे? हिंदुनि जे नाले सां कोन आयो आहे। इन लज़ीन आमनू, अलाह फरमाए त उहे जेके मुस्लमान ईमान वारा आहिनि, वल्लज़ीन हादू, ऐं जेके यहूदी आहिनि, वन्नसारा जेके क्रिश्चन आहिनि, वसाबीन, ऐं जेके वेदनि खे मञण वारा आहिनि यानी हिंदू। इहो साबईन जेके आहिनि से आहिनि, ऐं उनखां अलावा मन आमन बिला यौमिल आख़िर, ऐं ॿिया नंढा नंढा मज़हब बि जेके अलाह खे मञनि था, आख़िरत खे मञनि था। त इहे जेकॾहिं क़ौमूं पंहिंजे मज़हबनि में रही बि व अमिल सालिहन फलहुम अजरुहुम इंद रब्बिहिम, त उन नेक अमल कंदा त अलाह उनखे अजरु ॾींदो। हाणे सभ खां पहिरीं अचूं था त इहो हिंदू साबईन आहिनि या न आहिनि। हे आहे हज़रत नूह अलैहिस्सलाम जी क़ौम ई साबईन आहे। तफ़सीर इब्न कसीर में अब्दुर्रहमान बिन ज़ैद जो कौल दर्ज आहे त साबईन चवंदा हुआ हू हज़रत नूह अलैहिस्सलाम जा पोइ लॻा आहिनि। ठीकु थी वियो। ऐं केरु आहिनि? मौलाना सैयद सलमान नदवी साबियन खे क़दीम हिंदुस्तानी रहाकू मञे थो, ऐं उहे मजूसी ऐं साबियन जिन में क़दीम ईरान, क़दीम हिंद जा बाशिंदा बि शामिल आहिनि। उन खां पोइ हे हिंदुनि जो जेके किताब आहिनि, ऋग्वेदा, वेद जेके आहिनि, इहे तक़रीबन 4000 साल पुराणा, सभिनी खां वॾो पुराणो मज़हब हिंदुनि जो आहे।
तंहिंजे करे इन हिंदुनि जे मज़हब ॿियनि मज़हबनि खे बि अफेक्ट कयो आहे। मिसाल तौरु मके जे मुशरिकनि जेके मूर्तियूं वलियुनि जी लॻायूं हुयूं उहे हिंदुनि खां सिखियूं आहिनि, छो त हिंदू इहे जेके मूर्तियूं रखियो वेठा आहिनि इहे पंहिंजे बुज़ुर्गनि जूं अथनि ऐं चवनि था त बुज़ुर्ग भॻवान वटि पर मूर्ति उन ताईं आवाज़ थी पहुचाए। इहो तव्हांखे मां अॻु में ॿुधाए चुको आहियां। उन खां पोइ आहे यहूदी ख़ुदा खे मञनि था, मूसा अलैहिस्सलाम खे पैगम्बर मञनि था, लेकिन पोयनि पैगम्बरनि खे कोन था मञनि, त यहूदी बि ख़ुदा खे मञनि था। उन खां पोइ अचे थो ज़ोरिस्ट्रिनियनिज़म। इहा बि हिकिड़ो फ़िरक़ो आहे जेको दुनिया में मौजूदु आहे, लेकिन इहो फ़िरक़ो बि जंहिंखे ज़ोरो चवनि था इहे बि अलाह खे मञनि था। कहिड़े सां? ज़ोरिस्टन बिलीव इन अ सुप्रीम सिंगल गॉड नोन एज़ अहूरा मज़दा। अहूरा असां चऊं अलाह, हिंदू चवनि भॻवान, ऐं क्रिश्चियन चवनि गॉड, यहूदी बि चवनि गॉड, ऐं हे ज़ोरिस्ट्रियन चवनि था अहूरा मज़दा। मीनिंग इन जो मतिलबु आहे वाइज़ लॉर्ड, माना अकुल वारो ख़ुदा, समझदार ख़ुदा। इन खां पोइ अचे थो सिखिज़म। सिख जेके तव्हांखे पाण ख़बर आहे, सिख प्रे टू गॉड द नेम एज़ वाह गुरु। वाह गुरु अलाह जो नालो रखियो अथनि ऐं इन जी तर्जुमो आहे फार्मलेस गॉड, माना उहो अलाह जेको रुगो नूर आहे ऐं को पंहिंजो टंगू ॿाहूं जिस्म कोन अथसि हुननि जे मुताबिक़। उन खां पोइ अचे थी क्रिश्चियनिटी। इहे त ख़ुदा खे मञनि था, हज़रत मूसा ईसा अलैहिस्सलाम खे जेको पैगम्बर मञनि था, के शिरक करे चवनि था इहो ख़ुदा जो पुटु आहे वग़ैरह वग़ैरह। इस्लाम, अल्हम्दुलिल्लाह असां मुस्लमान आहियूं, अलाह खे मञूं था, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अलाह जो पैगम्बर मञूं था। हाणे सवाल थो पैदा थिए त इहे त सभई क़ौमूं अलाह खे मञनि थियूं, हाणे मूंखे हुनजी ख़बर न आहे, असां उनखे ज़बरदस्ती मुस्लमान नथा करे सघूं, पर अॻिते मां इन्हनि जी हींअर ॻाल्हि कंदुसि। उन खां पोइ आहे त असांखे अलाह ताला केतिरा कम चया आहिनि, हे कयो, अख़लाक़ कयो, नेक थियो, ग़रीबनि जी मदद कयो, निमाज़ पढ़ो, रोज़ा रखो, लेकिन हिकिड़ो कमु अलाह खे करिणो हो जेको हुन करे छॾियो। कहिड़ो? त असांखे ॿुधाइणो हुअसि त बाबा मां तव्हांखे पैदा कयो आहे, तव्हांखे छो पैदा कयो अथमि, हेॾो तव्हांजे लाइ संसार ठाहियो अथमि, तव्हांखे करिणो छा आहे, तव्हांखे मूं छो पैदा कयो आहे? त अलाह साईं उहो बि पंहिंजो कमु करे छॾियो ऐं हिन क़ुरान में असांखे उहा इंफॉर्मेशन ॾेई छॾियईं ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत वधीक असांखे इन खे एक्सप्लेन करे थी। तंहिंजे करे अलाह साईं पंहिंजो कमु करे छॾियो। हाणे ही क़ुरान आहे, अलाह असांखे ॾसे थो त तव्हांखे मूं छो पैदा कयो आहे ऐं करिणो छा आहे। उहो जेके पढ़ंदासीं सम्झंदा, न त नापास थींदा पेपर। हे पेपर जो पेपर आहे, हिन मां पेपर थो थिए। बाक़ी अलाह हिकिड़ी ॻाल्हि कई आहे, छा आहे त हिंदुनि जा जेके वेद आहिनि 4000 पुराणा, उन में तब्दीलियूं करे छॾियूं अथनि, माना बादशाहनि मटरायूं आयतूं, वरी बि उन में 30-40% अञा एतिरो मतन बचियो आहे जेको हिन क़ुरान जो साॻी माना वारो आहे। वरी बाइबल में 50-60% अञा मवाद एतिरो ओड़ो बचियो आहे जेको साॻियो क़ुरान वारो आहे, ऐं तौरेत में बि ईअं आहे, उन में त अञा घटि %, माना माण्हुनि काफ़ी तब्दीलियूं आंदियूं। हाणे अलाह ताला खे जॾहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे आख़िरी नबी करिणो हो त पोइ माना त क़यामत ताईं हुनखे अहिड़ो क़ुरान ॾियणो जंहिंमें तब्दीली न थिए। इहा त गारंटी सनद खे खणी असां त नथा करे सघूं। छो? जेकॾहिं क़ुरान में तब्दीली थी वेंदी त पोइ माण्हू तब्दील शुदा क़ुरान ते अमल कंदा त पोइ गुनाहगार बि थींदा, पर हू त चवंदा त असां क़ुरान में ईअं पढ़ियो आहे, पोइ हुननि जो ॾोह कोन्ह थींदो। तंहिं करे अलाह पाक चयो त ठीकु, मां हिन क़ुरान खे क़यामत ताईं इन जे ज़ेर ज़बर हर लफ़्ज़ जी हिफ़ाज़त। कहिड़ी क़ुरान में छा थो अचे? अलाह साईं चए थो इन्ना नहुन नज़ल न ज़िक्र, असां ई क़ुरान नाज़िल कयो आहे, व इन्ना लहू हाफ़िज़ून, ऐं असीं ज़रूरु इन जी हिफ़ाज़त कंदासीं। तंहिंजे करे ही क़ुरान जी हिफ़ाज़त कीअं थी आहे जो हिफ़्ज़ करणु आसान थी वियो आहे, ऐं हाफ़िज़ आहिनि असां वटि अल्हम्दुलिल्लाह। बल्कि ईरान में त असां खां वधीक हाफ़िज़ आहिनि, उन्हनि जा 3-4 सालनि जा ॿार इन क़ुरान पढ़नि था अहिड़े सुठे तरीक़े सां जो उनखां पुछिबो ॿुधायो 152 सुफ़े ते कहिड़ी सूरत कहिड़ी थी आयत शुरू थी, यकदमि ॾसी ईंदा। अहिड़ी हुननि जी मेमोरी आहे, एॾो हुननि वटि क़ुरान जे हिफ़्ज़ जो निज़ाम आहे, मां त हैरान थी वेंदो आहियां ॾिसी, जेको असां वटि इन जे अधु जेतिरो बि कोन्हे। त अलाह साईं हाफ़िज़ कया। तंहिंजे करे जॾहिं मिनिस्टर ऑफ कम्यूनिटीज़ हो जेको इंग्लैंड में, उन क़ुरान हथ में खणी चयो त लेट अस रिमूव दिस क़ुरान फ्रॉम मुस्लिम हैंड्स, माना मुस्लमान खां कढूं। त पोइ माण्हू अची वियसि, उन्हनि चयो मुलाब आया हूंदसि, बाबा ॻाल्हि ॿुधो, मुस्लमाननि खां क़ुरान फुरे न सघो। हुनजो प्रोग्राम हो त मां प्रिंटिंग बंदि करे छॾींदुसि, जेके क़ुरान दुकाननि ते साड़ाए छॾींदासीं। त मां हुन चयो न आहे ईअं, असां वटि लखे हाफ़िज़ आहिनि जेके 15 ॾींहंनि में वरी साॻियो क़ुरान पैदा करे सघनि था ज़ेर ज़बर।
पोइ वरी हुन चेंज कईसि हो चई त लेटस एलिनेट द क़ुर फ्राम मुस्लिम एलिनेट माना अजनबी करे छॾियऊं। हाणे अजनबी जो कहिड़ो तरीक़ो आहे? अजनबी जो तरीक़ो आहे त जेकॾहिं क़ुर अरबीअ में आहे त हुननि खे चऊं तव्हां माना न कयो। ऐं अॼु ताईं तव्हांखे अहिड़ा मौलवी मिलंदा जेके उहो साॻी जिन्स आहे उन्हनि जी अंग्रेज़नि वारी चवंदा क़ुर न पढ़ो क़ुर न पढ़ो तर्जुमो न कयो तव्हां गुमराह। अड़े गुमराह कीअं थींदासीं? तर्जुमो त आलमनि कयो आहे न, आलमनि जो तर्जुमो न पढ़ूं असीं पंहिंजो त कोन था कयूं ऐं गुनाह कीअं थींदासीं? ऐं ॿी ॻाल्हि भला पोइ छा कयूं? आल्टरनेट छा आहे? चई आल्टरनेट त कंहिं आलिम वटि वञी क़ुर पढ़ो। हलो साईं हलूं आलिम वटि। मस्जिद में आलिम क़ुर पढ़ाइनि था, पोइ छा कंदा? 2 या 3 सूरतूं पढ़ंदा, पोइ कलाकु उन ते पंहिंजूं ॻाल्हियूं कंदा, शाने नज़ूल हीअं थी वियो हीअं थी वियो हीअं। 3 आयतूं क़ुर जूं 3 मिंटनि में मतिलबु असां ताईं पहुची थो वञे, पर उन ते कंदा। हाणे हिकिड़ो माण्हू जेको हिन सां वेठो आहे 18-19 सालनि जी उमिरि में जॾहिं 40 सालनि ते पहुतो आहे त अञा 4-5 सिपारा मस्तु थिया आहिनि ऐं माण्हू मरी खपी वञनि तेसिताईं तव्हांजो कलाम पियो हले। मां त चवां थो त जेको अलाह ॻाल्हि थो करे इन खां वधीक छो था ॻाल्हायो? छा अलाह जो कलाम काफ़ी न आहे जो तव्हां वरी हिन ते कलाकु पंहिंजो था ॻाल्हायो? तंहिंजे करे इहो सिस्टम कमु कोन थो करे। तव्हांखे क़ुर खे सिंधी माना में पाण पढ़णो पवंदो, छो त हीउ अलाह जो कलाम आहे। हाणे अचो क़ुर ठहियो कीअं? शुरूअ में छा थियो? वही नाज़िल थियण खां फ़ौरन बाद हर टुकड़े ते नबी करीम साम्हूं उन ते लिखियो वेंदो। हज़रत ज़ैद बिन साबिर रज़ी अल्लाह फरमाए थो, हाणे उर्दूअ में मां सिंधी में थो कयां, चयो त मां रसूल असांजे वटि वही लिखंदुसि, पोइ मूंखे पाण लिखाईंदो, डिक्टेशन पाण ॾींदो त हीअं लिखंदो वञि। माना मिसाल तौरु आयत आहे त पंहिंजो रबना ला तुज़ु कुलूबना बाद हदैतना त चई मां हीअं लिखंदो हुउसि। जॾहिं चए थो मां लिखी बसि कंदो हुउसि त चवंदो हाणे पढ़ी ॿुधाए, पोइ मां पढ़ंदो हुउसि, अगरि हुन में का कमी बेशी हूंदी त उहो मुंहिंजी करेक्ट कंदो। अहिड़े तरीक़े सां हीउ पननि ते पाठनि ते क़ुर लिखिजी वियो। उन खां पोइ सेकड़ हज़रत अबू बकर रज़ी अल्लाह जे ज़माने में इहे सभु पननि पाठनि तां इहे क़ुर करे पननि ते लिखी वॾो हे ॾिसो केॾो थुल्हो बुक ठहियो पियो आहे, एॾो हिन लिखायो जॻह जॻह। मां हिन खे क़ुर मजीद कुझु में जॻह जॻह इकठा कर दी आहे। उन खां पोइ वरी हज़रत उस्मान जे ज़माने में इन जूं कापियूं करे उठनि ते मुख़्तलिफ़ इलाइक़नि ॾे मुस्लमान इलाइक़नि ॾे मोकिलियूं वयूं। इहो आहे। पोइ मुस्लमाननि वरी इन जा केतिरा हाणे असां वटि क़ुर पियो आहे थी वियो। उन खां पोइ अलाह ताला इहो थो फरमाए त मां अंज़लना अलैकल क़ुरान लितश्का, माना असां तव्हांखे जेको क़ुर ॾिनो आहे इन्हीअ खे सम्झी पढ़ंदव, अमल जी कोशिशि कंदव जेतिरो थी सघे त इन्हीअ सां तव्हांखे ॾुखियाई कान थींदी, न रिज़्क़ में कमी थींदी, न का तकलीफ़ थींदी, बल्कि तव्हांखे आसानी थींदी। त माण्हुनि खे चवण त क़ुर पढ़िबो ते अमल जो ॾुखियो थींदो, ईअं न आहे, बल्कि तव्हां लाइफ इंजॉय कंदव। क़ुर इहो थो चए। पर हाणे जेकॾहिं तव्हांजे वटि क़ुर आहे सिंधीअ में माना आहे त तव्हांजो क़ुर सिंधी वारो आहे, छो त अरबी त तव्हांखे अचे कान थी, पढ़ंदो त ज़ेर बर जी ग़लती कंदव। त तव्हांजो कमु आहे त सिंधी माना खे ज़िंदगीअ में तकड़ में पढ़ी वञो, 3 महीने में पूरो कयो। पर जे चओ था त आलम वटि वञी पढ़ंदासीं त पोइ पोढ़ा थींदव, तेसि ताईं बि 3 सिपारा पूरा कोन थींदा, छो त उहे हिकिड़ी आयत ते एॾो था ॻाल्हाइनि जंहिंजी का ॻाल्हि। कॾहिं मां क़ुर ख़त्म थींदे मूं ॿुधो ई न आहे त हेतिरनि सालनि में कंहिं क़ुर पूरो कयो। बहरहाल हाणे तव्हांजो कमु आहे त पाण बि माना सां पढ़ो ऐं वरी वञी कंहिंखे आयत पहुचायो। इहो कमु केरु कंदो? सिर्फ़ु हिकिड़ो माण्हू कंदो। क़ुर छा चए? सुम औरसनल किताब लज़ीन अस्तफ़ईना मन इबादिना, वरी इन्हनि खे किताबनि जो वारिस कयोसीं जिन खे पंहिंजे ॿाननि मां चूंडियोसीं। माना हाणे जेकॾहिं तव्हां अलाह जे क़ुर जी माना माण्हुनि ताईं पहुचायो था त माना तव्हांखे अलाह चूंडियो आहे, ॿियो हर को कोन कंदो इहो कमु। हाणे ब्रेक वठूं था ऐं अॻिते प्रोग्राम खे हलायूं था। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। प्रोग्राम फलांग भलीकार। अॻिते ॿुधाइण खां अॻु में हिकु क़ुर शरीफ़ मां विचां खोलींदो आहियां। हीउ जहिड़ो किताबु आहे, ॻाल्हाईंदो आहे, हालात खे ॾिसी ॻाल्हाईंदो आहे। सो अॼु ॾिसो मूंखे छा थो चए। बिस्मिल्लाह रहमान रहीम। रफ़ साईं बिस्मिल्लाह रहमान तिल्क आयातुल किताबिल मुबीन, माना हे जेके तव्हांखे आयतूं ॿुधायूं था इहे सवले किताब जूं आयतूं आहिनि, माना माना में सवलियूं। मुबीन माना ज़ाहिर आहे। नतलू अलैक मिन नबा मूसा फ़िरौन बिल हक़ लिक़ौम यूमिनून, ऐं हिन में मूसा अलैहिस्सलाम
ऐं ईसा अलैहिस्सलाम जा किसा सचा बयानु कजनि था ईमान वारनि लाइ। इन फिरौन अला फिलर, फिरौन सुपर पावर हो ज़मीन ते, जल अहला शी ऐं पोइ हू माण्हुनि खे फ़िरकनि में विरहाईंदो हो। इहा ई ॻाल्हि आहे त हाणे ॻाल्हि हले पई त असां वटि फ़िरका कंहिं कया आहिनि, इहे फिरौन जे पोइ लॻनि कया आहिनि। अंग्रेज़ आयो पहिरीं असां वटि सभु देवबंदी आहे त उन्हनि खे 3 फ़िरका 4 अहले हदीस बरेलवी ऐं पंहिंजो देवबंदी अलाए छा छा फ़िरका ठाहे अंग्रेज़नि ठाहे, न त अंग्रेज़नि जे हिंदुस्तान अचण अॻु में को फ़िरको कोन हो। इहो फिरौन हो, अॼु बि आहिनि जेके माण्हुनि खे फ़िरकनि में विरहाइनि था। हाणे चऊं था त जेको क़ुर शरीफ़ तव्हां ॿिए ताईं वञी माना ॿुधाईंदो सिर्फ़ु उहो ॿुधाईंदो जंहिंखे रब चूंडींदो। तंहिंजे करे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो बल्लिगू अन्नी वलो आयतन, चए थो क़ुर पहुचाइणु तव्हांजे मथां मुंहिंजी ड्यूटी आहे। पोइ नथा घणो क़ुर पहुचाए सघो त बल्लिगू माना पहुचायो अन्नी मुंहिंजे तरफ़ां वलो आयतन, चाहे हिकिड़ी आयत। हाणे हिकिड़ी आयत यानी इहा क न ॿुधो व इहा क नस्तन, हिकिड़ी आयत अदा हेॾे आहे भाउ वे अलाह थो चवे त इहा क न ॿुधो व इहा क मुस्लमान मोमिन थो चए त अलाह साईं तोखां ई घुरूं था ऐं तुंहिंजी इबादत कयूं था। तंहिं करे अलाह साईं थो चए थो बाबा अलाह खां ॿिए खां न घुरिबो ऐं सजदो कबो अलाह जे आॾो कबो, क़बर खे कोन कबो, पीर खे कोन कबो। इहे शिरक आहिनि। हिकिड़ी पहुचाईंदव न, इहा पहुची वई। हाणे अचो, हाणे सुवाल थो पैदा थिए त छा क़ुर सॼी दुनिया में अरबीअ में पढ़नि माण्हू या पंहिंजे ॿोलीअ में पढ़ंदा? अचो क़ुर खां था पुछूं। रब साईं फरमाए थो वमा अरसलना में रसूलिन, कंहिं बि पैगंबर खे मां ॾिसो तर्जुमो बि लिखियो, मां तर्जुमो पंहिंजो थो कयां पर लिखियो पियो अथव। चए थो कंहिं बि रसूल खे जॾहिं कंहिं बि क़ौम में मोकिलियोसीं, घणा रसूल आया आहिनि? 1,24,000। जर्मनी में आया हूंदा, इटलीअ में आया हूंदा, चाइना में आया हूंदा, फ्रांस में आया हूंदा, हर अफ्रीका जे मुल्कनि में आया हूंदा। त चए थो जॾहिं बि कंहिं बि क़ौम ॾे को रसूल मोकिलियोसीं इला बि लिसान क़ौम ई, त उन ॿोली ॻाल्हाईंदड़ रसूल मोकिलियोसीं। यानी जर्मन क़ौम में चाइनीज़ रसूल कोन मोकिलींदो त उनखे कीअं ॿुधाईंदो? त ले युबैयन लहुम, त उनखे ज़ाहिर करे त अलाह छा थो चए। माना हर क़ौम ॾे अलाह ताला पंहिंजो रसूल उन ॿोली ॻाल्हाईंदड़ चाइनीज़ रसूल मोकिलियो हूंदई। हाणे इहो जेको ब लिसान हिम त हिन जी ॿोली ॻाल्हाईंदड़, हिते त असांखे चवंदा न तव्हां अरबीअ में पढ़ो। हाणे अचो त तफ़सीर बग़ीअ मां पुछूं त ब लिसान माना उनजी ॿोलीअ में छा थो चए। चए थो भई लुग़त मिली यफ़ऊं, चए थो उन जी ॿोली ॻाल्हाइण इन लाइ त सम्झनि त सही त अलाह छा थो चए। फ़इन कील ऐं वरी चवनि कई फ़हाज़ा वक़्तु बस नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इला काफ़तुल ख़ल्क़, चई पोइ रसूल सलाम त सभिनी जो नबी थी वियो त माना अरबीअ में उन्हनि खे ॿुधायूं न। चए न बस मिन ऐराब लिसान, चए थो हक़ीक़त आहे त अरबनि ॾे उनजी ॿोलीअ में क़ुर आयो। व नास तबलम ऐं पोइ उन अरबनि उनजी पोइवारी कई। सुम बस रसुल अतराफ़, पोइ वरी इहो क़ुर मुख़्तलिफ़ मुल्कनि ॾे मोकिलियो वियो। यदउन इलाह अज़ वजल, उन्हनि खे अलाह जी दावत ॾिनी वञे। य तर्जुमून लहुम अलसन, ऐं तर्जुमो कयो वियो उन्हनि जी ॿोलीअ में। तफ़सीर बग़वी ईअं थी चए त तर्जुमो कयो उन्हनि जी ॿोलीअ में, न त उनखे कहिड़ी ख़बर त अलाह छा थो चए। तंहिंजे करे हिन मां ख़बर पई त हर क़ौम खे क़ुर सननि ॿोलीअ में पहुतल आहे। हाणे इहो दावा आहे, का बि दुनिया में का अहिड़ी क़ौम कान्हे जंहिंखे क़ुर सननि ॿोलीअ में न पहुतो हुजे। अचो हाणे इहो मां मैथमेटिकली तव्हांखे साबित थो कयां। पहिरीं ॻाल्हि त यूनिवर्सिटी ऑफ पेंसिल्वेनिया चए थी त हिन महिल ताईं क़ुर 114 ॿोलियुनि में तर्जुमो थी चुको आहे। 114 ॿोलियूं। हाणे दुनिया में मुल्क घणा आहिनि? UN में मुल्क जेके दुनिया में आहिनि 195 आहिनि। ठीकु आहे। हाणे असांजो तर्जुमो थिए 114 ॿोलियुनि में, त तव्हां चवंदो त अड़े हेतिरनि मुल्कनि में त कोन वियो आहे, न ग़लति आहे। न, अंग्रेज़ी स्पीक मुल्क 22 आहिनि। तंहिंजे करे जेकॾहिं अंग्रेज़ी में हिकिड़ो क़ुर वियो आहे त सभिनी में थी वियो, माना 22 इहे थी विया। वरी फ्रेंच जेको ॻाल्हाईंदड़ मुल्क 29 आहिनि। माना जेकॾहिं फ्रेंच में क़ुर तर्जुमो हिकिड़ो बि थी वियो त 29 मुल्कनि लाइ पहुची वियो। जर्मन में 6 मुल्क आहिनि जेके जर्मनी ॻाल्हाइनि था, उन्हनि खे हिकिड़ो क़ुर जर्मनी में पहुतो त 6 ई मुल्कनि जे लाइ खोड़ थी वियो। पोइ खणी 100 कापियूं निकिरंदियूं, हिकिड़े जो मतिलबु आहे त 1000 कापियूं क़ुर जी। पर जर्मनी में इटेलियन 5 मुल्क ॻाल्हाइनि था, उन्हनि इटलीअ में वियो। अरब जेके 23 मुल्क आहिनि, पर ज़ाहिर त क़ुर लथो अरबीअ में आहे, सो इहो त इन में अची वियो। हाणे अचो त टोटल जेके इहे मुल्क थिया 22 हिकिड़ा 29 6 5, इन्हनि मूंखे मिलिया ई आहिनि 4 क़ुर ऐं टोटल इहे मुल्क आहिनि 85। माना 195 मुल्कनि में 85 ताईं त 5 क़ुर पहुता, ख़तमु थियो। हाणे जेकॾहिं 195 - 50 कयूं, बाक़ी 110 मुल्क आहिनि जिन खे क़ुर पहुचाइणो आहे। पर
चार मुल्क ही ॻणबा, हिकिड़ो अंग्रेज़ी, फ्रेंच, जर्मन इन में वियो आहे, त 110 ऐं 4 ही, त तंहिंजे करे 110 में जेकॾहिं 4 अञा बि जोड़ कयो त आंसर आयो 114 तर्जुमा खपनि क़ुर जा। ऐं इहे ई आहे जेको मां तव्हांखे यूनिवर्सिटी ऑफ पेंसिल्वेनिया जो चयो त दुनिया में 114 ज़बानुनि में क़ुर तर्जुमो थी चुको आहे। माना त क़ुर हर मुल्क खे पहुची चुको आहे पंहिंजे तर्जुमे। हीउ जेको हिकिड़ो किताबु आहे जवाज़ तर्जुमतुल क़ुर, माना लाज़िम क़ुर खे तर्जुमो कयो वञे, ऐं जेकॾहिं ॿोली तव्हां अरबी नथा सम्झो। इहो कंहिं लिखियो आहे? मोहम्मद बिन हसन अल हजवी सालबी, हुकुम तर्जुमतुल क़ुर करी। हाणे मां हिन जी ज़ोम अन इस्लाम अलज़मनास अरबिया व तालम जी माण्हुनि खे धोखो था ॾियनि त बाबा अरबीअ में क़ुर ई पढ़णो आहे ऐं हर माण्हू एतिरी अरबी सिखे जो पाण तर्जुमो करे सघे। जी कमाल आहे। ऐं नबज़ अल सिन ऐं पंहिंजी ॿोली छॾे ॾियनि, मन मिन तर्जुमल क़ुर ऐं पुछनि था तव्हां न कयो तर्जुमो क़ुर जो। हाज़ा शन, इहा बुछड़े में बुछड़ी गलीज़ तरीन इहा फ़िक्र आहे। तकफुल बि रद्द आहे, असांखे खपे त इन्हीअ जो रद्द कयूं, इन जो इनकार कयूं। व तशनीअ बिहा किताबी, ऐं इहो रद्द मुंहिंजे हिन किताब में थियल आहे जवाज़ तर्जुमल क़ुर। तंहिंजे करे चए थो त असांखे खपे त उन में कयूं। तंहिंजे करे जेको आहे सो तर्जुमे खां रोकणु इहो गुनाह आहे। न इन जी क़ुर में मना थियल आहे, न इन जी सुन्नत में मना थियल आहे, न इजमा में मना थियल आहे, न क़यास, बल्कि ऑन द कॉन्ट्रेरी जेको आहे सो तर्जुमो असांखे करिणो आहे। हाणे तव्हांखे मिसाल थो ॾियां, जेका पहिरीं ट्रांसलेशन क़ुर जी थी उहा कई सलमान फ़ारसी, रसूल सलाह जे साम्हूं सूरे फ़ातिहा जी उन फ़ारसीअ में तर्जुमो कयो इन टाइम ऑफ प्रॉफिट मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। उन खां पोइ ख़ुलफ़ाए राशिदीन जे ज़माने में केतिरा तर्जुमा थिया, ऐं अव्वल तर्जुमा हे मां पढ़ां थो, अव्वल तर्जुमतुल क़ुर करीम बि लुग़ा सिंधिया कानत आम 8884, माना पहिरियों मुकमल तर्जुमो सिंधीअ में थियो आहे 884 ईस्वीअ में, ऐं उन खां पोइ यूरोप में वियो, ॿियनि हंधनि ते वियो, 114 लैंग्वेज में थियो आहे। हे ॾिसो चाइना में क़ुर जो तर्जुमो थियल आहे, व आयतुल लम अर्दुल मैतत, ॾिसो चाइनीज़ में तर्जुमो। हाणे माना बरसगीर में क़ुर मजीद का पहला तर्जुमा सिंधी ज़बान हुआ, क्लियर थियो, ऐं असां सिंधियुनि क़ुर खे छॾे ॾिनो आहे। उन खां पोइ अचे थो त अकॉर्डिंग टू सम सोर्सिस आख़ूंद अज़ीज़ुल्लाह मुतलवी ट्रांसलेटेड द क़ुर इनटू सिंधी 10वीं सेंचुरी में, ऐं इंडियन लैंग्वेज में बि पहिरें थियो आहे। हाणे अचूं था त आख़िर इन्हनि जे क़ुर जेके हाणे अचूं था त जेके ॿिया बाइबल आहे, हिंदुनि जा वेद आहिनि, ज़बूर आहे, इहे मशहूरु किताब आहिनि न। हाणे इन्हनि में हिंदुनि जे वेदनि में तक़रीबन मुंहिंजो अंदाज़ो आहे 40 खां 45% आयतूं साॻियूं आहिनि क़ुर वारियूं आहिनि। बाइबल में 50 खां 55% आयतूं साॻियूं क़ुर वारियूं आहिनि, ऐं ज़बूर में बि ईअं ई आहे कि 30 खां 35% आयतूं क़ुर वारियूं आहिनि। हाणे उन्हनि आयतुनि में साफ़ लिखियलु आहे हिकु अलाह उनखे शिरक न कयो, सभिनी में आहे। त रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन सभिनी खे थो ख़िताब करे, यहूदियो साबईन तव्हां अचो, कुल या अहलल किताब, जंहिंखे बि तव्हां किताब मिलिया आहिनि, तंहिं करे हिंदुनि खे बि नूह अलैहिस्सलाम जी क़ौम वेद मिलिया अथनि। तालऊ इला कलमतिन सवाइम बैनना व बैनकुम, त तव्हांजे असांजे क़ुर में जेके भला कामन शयूं आहिनि जिन ते त उन अचो त उन ते अमल कयूं, ऐं इन्हनि में कामन शइ में वॾी कामन शइ आहे अल्लाह नाबुद इल्लल्लाह, त अलाह खां सवाइ कंहिंखे कोन सॾींदासीं, वला नुशरिक बिही शैया, ऐं अलाह सां शिरक न कंदासीं। तव्हां खोलियो पंहिंजा किताब, मां वेदनि मां तव्हांखे कढी थो ॾेखारियां, बाइबल मां कढी थो ॾेखारियां त असां अलाह सां शिरक न कंदा आहियूं। ॿियो वला यत्तखिज़ बादुना बादन अरबाबिन दूनिल्लाह, अचो तर्जुमो ॾिसो, ऐं न की असां मां को कंहिंखे बि अलाह धारां पालनहार कर मञे, त माना फलाणे जे हथ में रिज़्क़ु आहे, मोल खां घुरंदासीं त पुटु ॾींदो, मोल खां कंदासीं त मुंहिंजी मेंह साई थींदी, इहे गुनाह आहिनि। ऐं चए थो त असां हिक ॿिए खे अलाह न करे वठंदासीं। फ़इन तवल्लव, पोइ जेकॾहिं तव्हां असां सां न ठहंदव, घटि में घटि उन्हनि ॻाल्हियुनि ते न ईंदव ऐं पुठी ॾींदव, फ़क़ूलू अशहदू बे अन्ना मुस्लिमून, त पोइ असां तव्हांखे चऊं था त तव्हां शायदि हुजो असां त हिन क़ुर सॼे ते हलंदासीं। ब्रेक वठूं था।
अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। प्रोग्राम फलांग भलीकार क़ुरान शरीफ़ विचां खोलियूं था। जेरो आहे जेरो, ॾिसूं त छा थो चए। बिस्मिल्लाह रहमान रहीम विचां था खोलियूं। चए थो त बिस्मिल्लाह रहमान रहीम, ला यसमुल इंसान में दुआ अल ख़ैर। चए थो रिज़्क़ वधाइण जे लाइ, माल वधाइण लाइ ॾाढियूं दुआऊं मूंखां घुरे थो। इन मसऊ शर फ़यऊसन कनूत, पर जेकॾहिं मां आज़माइश ख़ातिर रिज़्क़ में तंगी कयां या बीमारी आहे त पोइ सफ़ा मायूस थी थो वञे। ऐं वलन अज़क़ना रहमतन मिना मिन बाद दरो मसतू लयकूलन हाज़ाली। चए थो त जे पर पोइ जॾहिं वरी मां मामला सुधारियां थो, रिज़्क़ अचेसि थो, सही थी थो वञे, त चए थो त हे त मुंहिंजे पंहिंजे इलाज जे करे या पंहिंजे तदबीर जे करे हीअ शयूं मूंखे मिलियूं आहिनि। बाक़ी वमा अज़ुन सात क़ाइमतनि, बाक़ी क़यामत जी मूंखे पक कान्हे का त थींदी। वले रुजुत इला रबी, पर जे थी बि पई त हिते माल सां मूंखे ढके छॾियो अथई, भरे छॾियो अथई, मुंहिंजी मुंडी सुॼी वई आहे, पेट बि निकिरी आयो हराम खाई खाई, त ज़रूरु अलाह मूंसां राज़ी आहे। जेकॾहिं अलाह ॾे मूंखे मोटाए वियो इन ली इंदहु हुस्ना, त मूंखे उते बि इन प्यार सां रखंदो, मूंखे कंदो। हाणे इहो आहे त इहे माण्हू था चवनि। हाणे अचूं था त हे जेके ॿोलियूं आहिनि ॿियनि क़ुर जूं, मां हाणे क़ुर शरीफ़ में अचां थो न, त हिकिड़ी आयत आहे त सुमुन बुकुमुन उमियुन फहुम ला यअतून, माना जेको सिधो क़ुर नथा पढ़नि, इहे ॿोड़ा आहिनि, गूंगा आहिनि, अंधा आहिनि, तॾहिं त वापसि नथा मोटनि। वापसि उहो मोटंदो जेको हिन ते अमल कंदो ऐं बुरा कम छॾींदो। इहे साॻई क़ुर में जेका आयत आहे बाइबल में अचे थी, जंहिंजो अंग्रेज़ी में आहे सीइंग दे सी नॉट, अंधा आहिनि ॾिसंदे बि कोन था ॾिसनि, एंड हियरिंग दे हियर नॉट, ॿोड़ा कोन्हनि ॿुधंदे बि कोन था ॿुधनि, नाइदर डू दे अंडरस्टैंड, तंहिंजे करे सम्झनि ई कोन था। साॻी ॻाल्हि आहे न, सुम्हनि बुकुमनि, ॿोड़ा गूंगा ऐं अंधा, तंहिंजे करे ही मोटनि कोन था, सिधरा थियनि। वरी ऋग वेद आहे, हिंदुनि जो जेको वेद आहे उन में बि आहे, देयर मे बी समवन हू सीज़ द वर्ड्स एंड येट indeed do not see them, हिकिड़ो अखर ॾिसे बि थो पर अंधो आहे, ॼणो ॾिसे ई कोन थो। ऐं मे बी another one who hears these words but indeed does not hear them, ॿुधे थो पर हक़ीक़त में नथो ॿुधे। हाणे साॻियूं न आयतूं, इन्हीअ जे लाइ हिंदुनि में बि साॻा मां कढियो आहे। मिसाल तौरु क़ुर में अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन, तंहिंजो तर्जुमो आहे त तमामु तारीफ़ अलाह जो तमामु ॼाण पर ऋग्वेद जी आयत नंबर 181 में इस दुनिया के बनाने वाले की तारीफ़। हाणे मां ॿई थो पढ़ां। अर्रहमान रहीम, जो रहमान रहीम है, हू था चवनि हिंदू जे देने वाला और रहीम है, साॻी माना आहे। हमारी सीधे रास्ते रहनुमाई फरमा, अलहम इहदिना सिरात मुस्तक़ीम, होता जन हमको हमारे फ़ाइदे के लिए सीधे रास्ते पे लगा। उन खां पोइ असीं चऊं था त तव्हां अलाह क़ुर में अचे थो अलम तलम, छा तव्हांखे ख़बर न आहे त ज़मीन आसमान जी प्रॉपर्टी अलाह जी आहे, अलाह खां सवाइ तव्हांजो को यारो मददगार न आहे। हू था चवनि हिंदू वेद में, वो अज़ीम ज़मीन आसमान का मालिक है और वो ईश्वर हमारी मदद करे। सो इहे तव्हां ॾिसंदव त हिन में क़ुर ऐं बाइबल जूं आयतूं पाण में मिलायूं आहिनि, सभु साॻियूं आहिनि। तंहिंजे करे अलाह ताला फरमायो आहे त तव्हां भले उहो अनी वलो आयत, पहिरीं त हिकिड़ी आयत मुंहिंजी खणी कंहिं न कंहिं ताईं पहुचायो, घटि में घटि हदसू अन बनी इसराईल वाला हर्ज, ऐं जेके ॿिया किताब आहिनि उन्हनि मां जेकॾहिं क़ुर सां मिलंदड़ जुलंदड़ आयतूं त ॿुधायो, जीअं मां तव्हांखे ॿुधायां, हिन में को ॾोह कोन्हे को। भई मां हिंदुनि जे वेदनि मां आयत कढी आहे, साॻी क़ुर वारी आहे, त हिन में कहिड़ो ॾोह आहे? माना इहो सम्झो त इहा क़ुर जी आयत थी। बाक़ी वमन कज़ब अलैहि मुतअम्मदन फलियतबऊ मक़अदहू मिनन नार, बाक़ी क़ुर खोले पोइ वरी पंहिंजूं ॻाल्हियूं कनि, क़बरुनि खे जाइज़ कनि, पकियूं क़बरूं करण खे जाइज़ कनि, क़बरुनि खे सजदा जाइज़ कनि, मरल वारनि खां घुरनि, इन्हीअ खे क़ुर खोले वरी इहे ॻाल्हियूं कनि, त पोइ जेको इहो कूड़ हणे थो, अलाह थो फरमाए त इहो पंहिंजे जहन में ठिकाणो ठाहींदो। अलाह ताला त चवे थो त इहे जेके मज़हब आहिनि न सभई, इहे इन्हनि जे लाइ अलाह फरमाए थो ला इकराह फिद्दीन, तव्हां ज़ोरी उन्हनि खे मुस्लमान न कयो। तव्हांजो कमु आहे पंहिंजे दीन पेश कयो, क़ुर पेश कयो। अॼु मूंसां हिकिड़ो मूं वटि हिंदू इंजीनियर आहे, ठीकु आहे न, मां हुनखे अॼु क़ुर जी हीअ जेको दर्स आहे उहो ॾेखारियोमांसि, क़ुर ॾिसो तव्हांजी केॾी नेकी थो करे, तव्हांजी ॻाल्हि करे थो, बल्कि हे हिकिड़ी हीअ आयत ॾेखारियमि। छा थो चए अलाह साईं? चए थो वलौला दफ़उल्लाह नास बादुम बिबादिन, जेकॾहिं किन माण्हुनि सां किन खे अलाह न टारे, माना भॼाए उन्हनि खे मारे न, त जेकर ख़ानकाऊं, गिरजाऊं, कलसिया ऐं मस्जिदूं, हिते हिन तर्जुमो कयो आहे समय बयन व सलाद, इन में मंदर बि अची विया।
माना गिरजाऊं, कलीसिया, मस्जिदूं, ख़ानकाहूं, इन्हनि खे न त कब्ज़ माण्हू मारनि, माना ईसाई अची मस्जिदूं ड्राहे वञनि, मुस्लमान जा वरी हुनजा चर्च ड्राहे वञनि, मुस्लमान वरी हिंदुनि जा मंदर ड्राहे वञनि, मंदर हिंदू वरी मुस्लिम मस्जिद ड्राहे। अलाह चए थो इहो मां करणु नथो ॾियां, छाकाणि त जहिड़ो जंहिंजो मज़हब आहे इन्हनि जायुनि ते युज़कर फी इस्मुल्लाह कसीरा, इन्हनि जायुनि ते अलाह जो नालो घणो वरितो वञे थो, छाकाणि त जेकॾहिं हिंदू भॻवान भॻवान कनि था त आहे त उहे अलाह खे था पुकारनि न, जेकॾहिं गॉड गॉड कनि था त अलाह खे था पुकारनि न। ऐं जेकॾहिं पंहिंजो इहो पंहिंजो ईसाई जेको कनि था उहो अलाह खे था पुकारनि, ऐं वाह गुरू जेकॾहिं कनि था त इहे जेके से इहे अलाह खे था पुकारनि। तंहिंजे करे अलाह चए थो इन्हनि जी हिफ़ाज़त कयो। ला इकराह फ़ी दीन, ज़बरदस्ती तव्हां कंहिंखे मुस्लमान नथा करे सघो, हुनखे छॾे ॾियो। जेकॾहिं इहे किन आयतुनि ते, अलाह जे आयतुनि ते अमल चङो कंदा त पाण हुनजो ॼाणींदा। शाह लतीफ़ तंहिंजे करे चयो ला इकराह फ़ी दीन, दीन में ज़बरदस्ती न आहे। तव्हां हिंदुनि खे मारे चयो त हाणे मुस्लमान थी कलमो पढ़ंदा त कुटियूं ई था, जाइज़ कोन्हे को, उन्हनि खे न आहे, बल्कि उनजी तव्हांखे रिस्पेक्ट करणी आहे। तव्हां हुन सां मामला पंहिंजा सुठा कयो, हुननि खे पंहिंजे मज़हब जी जेको आहे इजाज़त आहे। हो त चवनि था त जेके मूर्तियूं आहिनि असां पथर जी पूॼा कयूं ई कोन था, इहा मूर्ति त जेका आहे सो मोबाइल आहे, जंहिंसां जंहिं बुज़ुर्ग जी शिकिल जी मूर्ति लॻाई अथऊं उहा भॻवान वटि उन ताईं आवाज़ थी पहुचाए। असांजे वटि असांजा माण्हू त अञा पोइ ते विच ते मोबाइल बि कान विधी अथनि, उहो त चवंदा त क़बर में जेके हॾा पिया आहिनि इहे पहुचाईंदा, हालांकि अलाह जा वली जन्नत में वेठा आहिनि। अलाह जे वलियुनि जो शान आहे त हिन वक़्तु बि उहे सभु जन्नत में आहिनि ऐं उते खाइनि पीअनि था, पर पखीअ जे उन में अथनि रूह पियल, जिस्म अञा कोन मिलियो अथनि। ऐं शहीद जेके सावन पखी आहिनि उहे अलाह सां गॾु अर्श ते रहनि था। ऐं इन जा दुश्मन जेके अलाह जे वलियुनि जा दुश्मन चवनि साईं त सिम में पियो आहे, ऐं इतां ॻाल्हायूं था त ॿुधे थो। ऐं ॾिसो न हिकिड़े माण्हूअ खे बुज़ुर्ग आहे कहिड़ो बि मरी वञे थो, चुरे पुरे कोन थो, उनखे गुसुल बि पाण खे कोन थो ॾिए। तव्हां जहिड़ा गुसुल कंहिंखां ॾियारींदा उघाड़ा थी, हू उघाड़ो थी गुसुल ॿियनि खां थो ॾियारे, उन खां पोइ बंदि करे खट ते था खणनि जो पंधु करे बि क़बर ॾे कोन थो वञे, वरी क़बर में लाहे मथां मिटी विझनि था, हलो विधऊं ॿ टे लपूं पइजी वियूं मिटीअ में, हुनजो जिस्म लिकी वियो त वरी हे चवंदा साईं उथी खड़ो थियो, हाणे साईं ॿुधे थो, अड़े भटकण साईं हींअर ॿुधे थो, मिटी विझण खां पोइ कढोसि मिटी, वरी कढोसि जहिड़ो थी पवंदो। ख़ुदा जो ख़ौफ़ कोन था कनि, रुॻो कूड़ माण्हुनि खे हणी ॾोकड़ था कमाइनि। सो ला इकराह फ़ी दीन, दीन में ज़बरदस्ती कान्हे, क़द तबय्यन रुश्द मिनल ग़ई, बेशक गुमराही हिदायत खां पधरी चुकिया आहे। हिन में जेकॾहिं तव्हां क़ुर पढ़ी माण्हुनि खे ॿुधाईंदव त इहा गुमराही आहे। तव्हां कंहिं बि हिंदुअ खे कॾहिं विचां क़ुर खणी ॿुधाईंदव, छा थींदो? अन अतलो वल, हे मां विचां खोलियो आहे वरी, हे आहे न जहिड़ो किताब अन अतलो वल क़ुर, तव्हांजो कमु आहे क़ुर ॿुधायो। फमन नेहतदा, पोइ जेको क़ुर ॿुधी ऐं सम्झी ऐं हिदायत ते ईंदो, इनमा यहतदी ली नफ़्सी, त इहा हिदायत हुनजे पंहिंजे लाइ हूंदी। वमन ज़ल, पर जेकॾहिं को भुलियो गुमराह थियो, फ़कुल, त उनखे चयोसि मुंहिंजा भाउ इनमा अना मिनल मुंज़रीन, मुंहिंजो त कमु आहे त मां तव्हांखे क़ुर जी माना पढ़ी ॿुधायां ऐं तोखे ड्रेॾियारियां। वकुल अल्हम्दुलिल्लाह, ऐं चओ त अलाह जी तारीफ़ आहे, स युरीकुम आयाती, अॻिते हली साइंटिफिक एॾियूं तव्हांखे एविडेंस ॾेखारींदो, फ़तैरफ़ून हा, जो तव्हां अलाह खे सुञाणे वेंदो, क़ुर जी आयतुनि खे सुञाणींदो। वमा रबुक बिगाफ़िलिन अम्मा तामलून, अलाह गाफ़िल न आहे जेको तव्हां कमु कयो। इहो ॿुधायो न हिंदुनि खे, असां ज़बरदस्ती कोन था करे सघूं। ऐं उन खां पोइ अचे थो फ़मई युरिदिल्लाह, जेके लाइ अलाह चाहे थो, ऐं यहदियहू यशरह सदरहू लिल इस्लाम, त उन जे लाइ इस्लाम खे सम्झणु आसान थो करे छॾे। पर जेको नथो, अलाह जंहिंजी हिदायत चाहे, यजल सदरहू ज़ई कनि हर जन का अन्नमा यसाद फ़िसमा, त उहो अहिड़ो क़ुर ॿुधाइण ते चिड़ी पवंदो, अड़े बुला हट न ॿुधाए मूंखे क़ुर, त माना हुनखे अहिड़ी चिड़ ईंदी, जंहिंखे क़ुर ॿुधाइबो माना करे ॿुधाइबी, त हुननि खे अहिड़ी कावड़ वठंदी ऐं सीनो ईअं तंग थींदसि जीअं मथे वञिबो आहे, जो ऑक्सीजन न हुजण जे करे साहु घुटिबो आहे। यानी माना आहे न, मां हाणे सिंधीअ में तर्जुमो लाइ कयां थो, मां जेका आहे अमरोटी साहिब। पोइ अलाह जंहिंखे घुरंदो आहे त हिदायत करे, तंहिंजो सीनो इस्लाम लाइ कुशादो कंदो आहे, ऐं जंहिंखे भुलाइणु घुरंदो आहे तंहिंजे सीने खे अहिड़ो सख़्तु सोढ़ो कंदो आहे, जो ॼणो आसमान ते चढ़े थो। जेकी न मञींदा आहिनि तिन ते अलाह अहिड़ी पलीती रखंदो आहे। बाक़ी चए थो कज़ालिक जअलना फ़ी कुल क़रियतन अकाबिर मुजरमीहा, बाक़ी हर ॻोठ में अलाह ताला हिकिड़ा अहिड़ा वॾेरा बदकार राशी मुक़ररु कंदो आहे, जेके मुजरिम हूंदा आहिनि,
जेके यमक्रूफिया जेके फसाद वेंदा, तव्हां सां विढ़ंदा, तव्हां सां कंदा, माना हर ॻोठ में तव्हांखे 2-3 माण्हू मिलंदा। अलाह चयो वमा यमकरून इला बि अनफुसिम वमा यशरून, इहे पाण खां सवाइ ॿिए कंहिं लाइ फसाद न कंदा ऐं न ॼाणे पंहिंजे पाण खे नुक़सानु कनि था। बाक़ी अलाह फरमाए थो त तव्हां क़ुर पढ़ो, अक्सरियत कान थी पढ़े, इन तो ते अक्सर मन फिलहाड़, जेकॾहिं अक्सरियत जे पोयां हलंदव युज़िलू कन सबीलिल्लाह, इहे अलाह जे रस्ते खां तव्हांखे गुमराह कंदा। ऐं यतबीन ज़न, ही क़ुर पढ़नि ई कोन था, रुॻो ॿुधलनि ॻाल्हियुनि ते ऐं ज़न ते हलनि था। व इन्हुम इला यख़रुसून, ऐं वरी कूड़ियूं स्टोरियूं ठाहिनि ऐं जेको सो इख़रास था कनि। अलाह पाक असांखे ऐं तव्हांखे तंहिं करे शाह लतीफ़ चयो आहे, अखि उल्टी धार वऊं उबतो आमसी, जे लह वारो लोक वहे त तूं ऊचो वह ओभार, मंझां नूह निहार पर पुठी पुरी ॾे। मुंहिंजो प्रोग्राम ख़तमु थियो आहे। इनशा हीउ प्रोग्राम सुभाणे सुबुह जो 7 बजे रिपीट थींदो। दोस्तनि खे दावत ॾियो, हीउ क़ुर आहे ऐं हिन ते केॾी ॾिसो महिनत केॾी आहे, रिसर्च केॾी करे तव्हांजे आॾो असां अचूं था। एनीवे, सुभान रबिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफ़ून, वसलाम अलल मुरसलीन, वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।